भेणुनि खे ऐं मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजो सलाम। मां इहो चवंदुसि त उहो करबला जो ज़िक्र, उहो करबला जो मंज़र, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उहा क़ुर्बानी जेकी उन्हनि ॾिनी नमाज़ खे ज़िंदा करण लाइ, इबादत खे ज़िंदा करण लाइ, इंसानियत खे ज़िंदा करण लाइ, इस्लाम खे ज़िंदा रखण लाइ, इस्लाम खे ज़िंदा रखण लाइ। चांडिया तूं ॿुधा त हे जेको कनि था टिकटॉक ठाहिनि था, इहो इस्लाम जे माना उन्हनि नुहनि ते या उन्हनि ते सही आहे? भई इहो त ग़लति आहे, सुन्नी हुजे या शी हुजे, पर इहो ग़लति कंदा जेको माना इस्लाम जा खां हटी करे कंदा। मतिलबु इन जो मज़हब सां को तालुक़ु न आहे, सुन्नी हुजे या शी हुजे, कंहिंखे बि ईअं इन करण जी उहो न आहे त असांजे नातुनि ते या नुहनि ते म्यूज़िक हणी उन्हनि खे वरी स्लो मोशन हणी इफेक्ट हणी पेश कयो वञे, इहो ग़लति आहे, हा न? हा, इहो ग़लति आहे। इन जो इस्लाम सां को बि सिस्टम न आहे। ऐं ख़ासि करे ख़बर अथव मीडिया वारा था कनि, जेके असांजा मीडिया वारा आहिनि न, उहे ई था कनि। साईं मां हुन लाइ चवंदो त हिननि जो त दिलि ई नथो भरिजे, 24 कलाक टीवियुनि ते था अचनि, उन खां पोइ एडनि में आहिनि, सॉन्ग में आहिनि। ॾिसो हू शइ अलॻि आहे, हू तव्हांजी ड्यूटी आहे, पर ही इबादत में शामिल थो थिए। त प्लीज़ इबादत में मज़ाक न आहे हूंदी, इबादत में मज़ाक न आहे हूंदी। ऐं तव्हां मज़ाक में ठाहियो सिर्फ़ु पंहिंजा व्यूज़ वधाइण लाइ, लाइक वधाइण लाइ, अलाह पुॼंदव। बाक़ी मां छा चवां तव्हांखे, छा कीअं सम्झायां तव्हांखे मां? नुंहंनि ते कॾहिं बि टिकटॉक न आहे ठाहिबी, छो त ग़म शबीर आहे हू। उन में तव्हां पोज़ पिया हणो, स्लो मोशन पिया कयो, छा इहे 10 ॾींहं तव्हां बर्दाश्त नथा करे सघो? हाणे घटि में घटि ज़िक्र हुसैन ॿुधो। जे तव्हां टिकटॉक ठाहियो था नुंहंनि ते, त उन ते मौला गाज़ी जा रोज़ा हणो, अलम पाक जा रोज़ा हणो, त इहा शइ सही आहे। ख़ुदा मां पंहिंजी उन भेणुनि खे, पंहिंजे भाइरनि खे, उन्हनि तमामु दोस्त एक्टरनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि। वीडियो हलंदी रहे, ट्रेन अचे बि पाण थोरो साइड बि थियो, हेॾां अचो, तव्हां हेॾां अचो, वीडियो भले रिकॉर्ड थींदी रहे, हेॾां अचो, हेॾां अचो। त ख़ुदा ख़बर कान्हे त हीअ ट्रेन केॾी महिल कहिड़े पासे थी हले। हिन पासे त मां इहो ई चवंदुसि तव्हांखे, हथ ॿधी त मज़ाक न ठाहियो, बिल्कुलु मज़ाक न ठाहियो। अलाह साईं अलाए कहिड़ी शइ में राज़ी आहे। इहो तव्हांखे मुंहिंजो मैसेज आहे त हिन 10 ॾींहं खे टिकटॉक खे प्लीज़ स्टॉप कयो, ख़ुदा जे वास्ते स्टॉप कयो। हाली ट्रेन अचे पई, ट्रेन खां पोइ पाण कंदासीं, रिकॉर्ड हुजे भले, रिकॉर्ड ते लॻल हुजे भले, ट्रेन वञे। मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त नुंहं ॿुधो, ज़िक्र हुसैन ॿुधो, मजलिसनि में न्याज़ कयो, सभिलूं कयो, ठीकु आहे, पर उन्हनि शयुनि खे तव्हां वरी टिकटॉक ज़रिए स्लो मोशन हणी, म्यूज़िक हणी, इफेक्ट हणी उनखे पेश न कयो। ख़ासि करे जेके लेडीज़ ऐं ख़ासि करे जेके उर्दू सिंधी आर्टिस्ट आहिनि न, उहे ईअं था कनि, ईअं न कयो। मुंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे, ख़ुदा प्लीज़ प्लीज़, जेकॾहिं तव्हां मुसलमान आहियो त ईअं कोन कंदव। जेकॾहिं मुसलमान न आहियो त पोइ मां कुझु नथो चई सघां। जाली मदद।